हेॾे फोन ॾेखार मूंखे हेॾे। अरे कुछ ना आहे। कुझु न आहे त पोइ ॾंद छो थो कढी? अरे हो योगी ना आहे दोस्त मुंहिंजो, व्हाट्सएप ते डीपी चेंज कयो अथई ॾिसी खिले अची। माना तूं माण्हुनि ते मथां खिले थो, कंहिं ॾींहुं सभु खिलंदा न मथां, तुंहिंजे काई ॻाल्हि थिए तो ख़बर पवंदे पोइ। अरे पापा दोस्त आहे न यार, ॿिए कंहिंते थोड़ी तूं खिलां मां। मामे फोन कई न छो? अलाए चई कयांसि तो न मूंखे कई त न साईं। छोकिरी ॻोल्ही अथई हिकिड़ी। न मूंखे ख़बर ई न आहे। ऐं पापा उहो बि मूंखे कहिड़ो ख़बर हूंदी आहे। मां पंहिंजे लाइ छोकिरी ॻोल्हे थो, पसंदि थो करे, फाइनल थो करे, कैंसिल थो करे। फॉरेनर छोकिरी ॻोल्ही अथई अंग्रेजाणी। फॉरेनर छोकिरी? माना भागनि वारो अहिड़ो मामो मिलियो थी, केॾो सोचे थो असां लाइ उहो। हा कई अथई छोकिरी मुंहिंजे लाइ। हा न कई अथई, ऑनलाइन ते खाली ॾिठी अथई मामे, ऐं पोइ दिमाग़ आयो अथसि हुनखे। मामे सोची इंडिया में लॻी पई आहे मंदी जाम, कमायूं आहिनि कोन, शादीअ में एॾो ख़र्च आहे, दिमाग़ हलियोसि चई फॉरेनर छोकिरी था ॻोल्हियूं, हुननि जूं कमायूं आहिनि डॉलरनि में, ऐं इंडिया जो ख़र्च हुननि लाइ काई वॾी ॻाल्हि आहे ई न। अगरि सॼी शादीअ जो ख़र्च बि उहो कंदा न तॾहिं बि ख़ुशी ख़ुशी जाम बचंदुनि ॿाहिरि पेट में। सिधो सिधो ॿिन्ही जो फ़ाइदो। हुन खां पोइ ॿी ॻाल्हि, हुन अंग्रेजनि खे गांव ग़रीबी वधीक वणंदी आहे, त मामे चई कंहिं गांव में शादी कंदा, असांजो बि ख़र्च बचंदो, अंग्रेज बि ख़ुशि। पप्पा यार एॾो दिमाग़ केरु हलाईंदो आहे? माना जेके दिमाग़ आहे उहो हलाईंदो न, तो जहिड़ो हवाई घोड़ो किथां दिमाग़ हलाईंदो। ॿी ॻाल्हि ॿुध, हिते लोकल शादी कंदा आहियूं, रिसेप्शन ते अलाए किथां किथां माण्हू घुसी ईंदा आहिनि, कंहिंखे ख़बर ई न पवंदी आहे कंहिंजो कहिड़ो माण्हू आहे, छोकिरी वारनि में की छोकिरे वारनि में। हाणे हिते असां में छोकिरी वारा हूंदा अंग्रेज, त ॿाहिरियों माण्हू मिंट में ख़बर पइजी वेंदी केरु घुसी आयो आहे। असांजा माण्हू असांखे ख़बर आहिनि, हुननि जा त अंग्रेज आहिनि। माना जेको उहो प्लेटुनि जो नुक़सान थींदो रिसेप्शन ते उहो बि बचियो हुन में। माना हे बि दिमाग़ आहे हिकिड़ो। मम्मी तोखे मां घणा दफ़ा चयो आहे कम में मम्मी न कंदो कर, हुते अची ॻाल्हाईंदो कर। पप्पा ऐं मामा फॉरेनर छोकिरी ॻोल्ही अथव ख़र्च बचाइण लाइ शादीअ जो, तव्हांखे हलेव? हाय हाय हेॾा असां किथां पुरी सघंदासीं अंग्रेजनि सां? छा पुरी न सघंदसि? हेॾा हुननि जो हलण चलण एॾो अलॻि, मुंहिंजी अधु ज़िंदगी त मूंखे हुनखे सम्झाइण में, हुनजो सम्झण में हली वेंदी। अरे न कुझु बि कान्हे, ॾक न, हिन बहाने पाण अंग्रेजी सिखंदी तूं। न हेॾा बसि कयो, केतिरो ख़र्च बचंदो? मुंहिंजी सुभाणे जो अंग्रेजाणी पेके वञे त घणो ख़र्च ईंदो फ्लाइट ऐं ॿारनि जो? अंधेरी कुझु न आहे भाउ, इशारा तुंहिंजो, पाणे कुझु न कुझु रस्तो कढंदो। बाक़ी जीअं फंक्शन डिसाइड कयो, बुकिंग पहिरियों एडवांस में कराए छॾियो, साल पहिरियों ई, जे ख़र्च बचनि उहे बि। तूं ॿुधाए कहिड़ा कहिड़ा फंक्शन करणा आहिनि, त हुन सां त फाइनल करे छॾियो पोइ। तेल थींदो? तेल त घर में ई थींदो न। पप्पा त पूल पार्टी कंदासीं। छाजी पूल पार्टी, छा कंदो हुन में? पप्पा पूल पार्टी थींदी आहे न, सभु पूल जे साइड ई, म्यूज़िक, गेमियूं, कॉकटेल ऐं पूल में सनानु। अरे मन तूं माण्हू आहे केरु आहे? अंधेरी असां त ख़र्च बचायूं था, हे बेदिमाग़ी माण्हू। माना 150-200 माण्हुनि जे असां रोटियूं ऐं कॉकटेल करायूं, ख़सीस कंदव छा? सनानु ऐं सिधो सिधो 1.5 लख छुटो। ॾिठो वञे त चवण में छा ईंदो? 2 लख जो सनानु पाणी। ॿुधाए अंधेरी तूं 2 लख जो सनानु तो चई करायो। पप्पा तव्हां चओ ईअं त लॻंदो ई न ईअं। पूल पार्टी तो चओ मां, तव्हां चओ त सनानु पाणी। मम्मी अॻे दफ़े बि ईअं ई कयूं, फिंगर चिप्स वठी आयमि, चवंदा फेका पटाटा तो खाए। अॼु पूल पार्टी चई त पप्पा चवंदा सनानु पाणी। मन तूं पाण दिमाग़ हलाए न। हल ठीकु आहे, हल 2 लख में 150 माण्हू, माना 1400 रुपया पर पर्सन थियो। अंधेरी करो कमु कर, तूं गाना चालू कर, मां पाणी जा कुपा भरे हणंदो थो वञासि, ऐं हे बि करे नचे, ऐं 1500 ॾिजंदो असांखे। अॼु खां वठी करे जेतिरा ॾींहं तोखे खपे असां डेली था ईअं कयूं, ख़ाली 1500 असांखे ॾींदो कर। जंहिं ॾींहुं तुंहिंजी दिलि पूरी थी हुन ॾींहुं असां बंदि कंदासीं, ठीकु आहे? हलई उथी चालू कर, अंधेरी हलाइसि गाना तूं। Hey everyone, I hope तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। अगरि तव्हांखे पसंद आई त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कयो ऐं सभिनी सां शेयर कजो। हाणे ॾिसो हिन दफ़े वीडियो जल्दी अची वई अथव, ऐं हाणे अञा बि जल्दी ईंदी रहंदियूं। ऑल्सो सिंधिनिज़म जी न्यू मर्चेंडाइज़ बि फीफी स्टोर ते अची चुकी आहे, सो प्लीज़ गो एंड चेक इट आउट ऑन fifistore.com। त न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।